नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़ैबर में ख़बर ॾींदा हलूं त SSP मटियारी मोहम्मद कलीम मलिक जे हुकुम मुताबिक़ खैबरानी DSP इंचार्ज आगा अब्दुल मजीद पठान, PSO खैबरानी SHO तस्लीम अहमद खैबरानी, SI गुलाम अली राव, PSO उडेरोलाल विलेज SHO सईद अहमद शाह ऐं PSO उडेरोलाल स्टेशन ASI अली दोस्त बिरमाणी ऐं संदुस स्टाफ सां गॾिजी उडेरोलाल विलेज शहर मोहम्मद ठोड़ा खैबर सहता स्टापन ते कूपिन COMBI सराउंडिंग एरिया CPEC NC पैक ऑपरेशन कयो वियो। ऑपरेशन दौरान होटलनि ते वेठल शकी माण्हुनि जी तलाशी वरिती वई ऐं शनाख्ती कार्ड बि चेक कया विया ऐं खैबर उडेरोलाल विलेज शेर मोहम्मद ठोड़ा स्टापन ते बीठल मोटरसाइकिलनि जा बि कागज़ चेक कया विया। खैबरानी इंचार्ज DSP आगा अहमद पठान जो चवणु हो त तर जे माण्हुनि खे तहफ़ुज़ ॾियण असां पुलिस वारनि जा फ़र्ज़ आहिनि। तर जी अवाम सां अहिड़ो को बि मसइलो दरपेश अचे पंहिंजे हद जी पुलिस सां राब्ते में रहन त अॻिते कंहिं बि मसइले खां महफूज़ रही सघनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।